सरदार सुभान अल्लाह वाह वाह पाणी ईद मोहो आऊं बित अग भरी थिया हिम्मता चवे में खान बलोच तक में मां कोन थियो सुभान अल्लाह है आयो सुनो नबी ते सरदार अज त सजण दथे वे जेड़ा माण्हू तेरी महफिल मजेदार वाह जो सजण दथे वे आयो सुनो नबी ते सरदार ए दाला ए दथे वे जेड़ा माण्हू तेरी महफिल मजेदार वाह जो सजण ईद ते वे आयो सुनो नबी ते सरदार अज त सजण ईद ते वे है जाथे महफिल नात थी दिया उतड़े हबीब जी पकजा दे दिया हो जाथे महफिल नात थी दिया उतड़े हबीब जी पकजा दे दिया बसे व रहमत वो रब जी बार बार ए दयाला ए दते वे जेड़ा माण्हू तेरी महफिल मजेदार वाह जो सजण ए दते वे आयो सुनो नबी ते सरदार वाह जो सुना ईद ते वे हे शहर मदीने मां घोट अचीवियो रहमत जो जतो इन ते ककरो सेवियो हे शहर मदीने मां घोट अचीवियो रहमत जो तव्हां ते साईं ककर वसीदा आका करम करे छॾियव बेशुमार ए दयाला ए दथे वे जेड़ा माण्हू तेरी महफिल मजेदार वाह जो सुनाए दथे वे आयो सुनो नबी ते सरदार वाह जो साईं ईद ते वे बख्श जीवींदा सीं जो सारा रहमत जा कंबर शरीफ माध्यव वसकारा है बख्श जीवींदा सीं जो सारा रहमत जा तव्हां ते साईं था वसकारा अदा थी वीदव पंजा अज त बेड़ा बार ए दयाला ए दथे वे जेड़ा माण्हू तेरी वो महफिल मजेदार ए दयाला ए दथे वो आयो सुनो नबी ते सरदार वाह जो आका ईद ते वे है जान जो मन जो यार यकीना मिलियो असांखे वो अहिड़ो देना है जान जो मन जो यार यकीना मिलियो असांखे अहिड़ो दीना भली जाचे ॾिसो सारो संसार हे दयाला ओ अल्लाह हाणे हिकिड़ी